अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम कराची डायरी में आऊं आहियां जो मेज़बान बशीर संजराणी। नाज़रीन, अॼु सिंध जे सियासी समाजी ऐं क़ौम परस्त धुरियुनि सां गॾु मज़हबी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि तरफ़ां इरसा एक्ट तरमीम ऐं सिंधू नदीअ मां 6 केनाल कढण ख़िलाफ़ अॼु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा अॻुवाण जेके आहिनि उन्हनि ऐलान कयो हो त अॼु एहतजाज कंदा। अॼु सिंध जे हर ज़िले में हर हेडक्वार्टर में एहतजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी आहे। कराची प्रेस क्लब बि आॾो बि सिंध जे सियासी समाजी अॻुवाण जेके आहिनि उहे एहतजाजी मुज़ाहिरो करे उहे हिते मौजूदु आहिनि। पाण अॼु कोशिशि कंदासूं त उन्हनि अॻुवाणनि सां पाण ॻाल्हि ॿोल कयूं त हिन वक़्तु जेको अरसा एक्ट तरमीम आहे उन वाले सां जेको उन्हनि एहतजाज कयो आहे या जेकी सिंधू दरिया मां 6 जेके आहिनि उहे केनाल निकिरंदा उन वाले सां उन्हनि जो छा चवणु आहे? इरसा एक्ट जेका में तरमीम आहे इनखे असां एक्ट जी तरमीम जो नालो ॾियूं या सिंध जी शाह रग सिंध जी ज़रात खे कटण जो ॿियो नालो ॾियूं त हिन में को फ़र्क़ु न आहे। ऐं असांजा तमामु सियासी ऐं अक़ल फ़हम रखण वारा माण्हू जेतिरो बरमला हार्ड थी ॻाल्हाईंदा आहिनि कालाबाग डैम ते, हे कालाबाग डैम जो ॿियो पियो आहे जेके जंहिंमें कई केनाल कढिया था वञनि जेके सिंध जो असल हक़ आहे, जंहिंमें अॼु सिंध जा कई ज़िला पाणी जे वाटरफॉल जो डाउन स्ट्रीम में न हुजण जे करे जेके तबाह था थियनि, जीअं बदीन आहे, ठट्टो आहे, ॿिया ज़िला, ईअं लखे एकड़ गैराबाद थींदी। इहो कहिड़ो तव्हां नारो था हणो त ग्रीन पाकिस्तान छा ग्रीन पाकिस्तान जे लाइ सिर्फ़ु और सिर्फ़ु सिंध सुकाइण लाज़िम मंज़ूम आहे? इन खां अलावा ॿिया कई क़िस्म जा मनसूबा अची सघनि था। हे सिर्फ़ु और सिर्फ़ु तमामु हुकूमती जमातूं जेके आहिनि हिनमहिल जेके नेशनल असेंबली में वेठियूं आहिनि उहे इक़्तिदार जे नशे में अंधियूं थी चुकियूं आहिनि। हिनमहिल आवाम जागी उथी आहे। इरसा में सिंध दुश्मन जेके अमेंडमेंट्स आहिनि उहे क़तन न जीडीए न कोई बि जेको आहे अक़ल ऐं फ़हम रखण वारो सिंध जो माण्हू उनखे क़बूल कंदो। इंशाअल्लाह असां हर हवाले सां हर महाज़ ते हिन जे लाइ जंग विढ़ंदासीं। आज पूरे सूबे में उस एक्ट के खिलाफ आवाम निकली हुई है और सिंध धरती का हर फर्द सड़कों पर है और एक ही मुतालबा है कि हम इस एक्ट को नहीं मानते और सिंध के पानी की मुनसिफाना तकसीम होनी चाहिए। सिंध के हर कोने, हर शहर, हर गांव, हर बस्ती तक पानी पहुंचना चाहिए। इसके अलावा कोई दूसरी बात नहीं होती। ये वो गलत बयानी का मुजाहरा कर रहे हैं, उन्हें तारीख़ी हक़ाइक़ मालूम है। अगर वो आँखों पर काले चश्मे लगा रहे हैं तो ये उनकी समझ है। वैसे इस वक्त जो सिंध धरती का मुतालबा है और सिंध की आवाज़ है वो ये है कि हमें हमारे हुकूक दिए जाएं, जिसमें सिर्फ पानी का मसला है। असां वटि तव्हां ॾिसो था ज़मीनूं असांजी बंजर लॻी पियूं आहिनि। सारियुनि जे मसइले में फसल जॾहिं थींदो आहे असां वटि पाणी कोन हूंदो आहे। असां ॿिज खणी करे रोडनि रस्तनि ते एहतजाज कंदा आहियूं। उन जे ख़िलाफ़ु अगरि वरी 7 केनाल अगरि ॿिया निकिता सिंधू दरिया मां त पोइ असां लाइ छा बचंदो? इहो असांजो माना मौत जो परवानो आहे, ॿियो कुझु बि न आहे। हीउ जेको तव्हां ॾिसो था सरापा एहतजाज आहे, कश्मीर गोड़ी कराची ताईं हिते एहतजाज जारी आहिनि। असां सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था इहे बिल जेके आहिनि रद्द कया वञनि ऐं असांखे पंहिंजे हिसे जो पानी ॾिनो वञे। मुनसिफाना तकसीम की जब बात होती है तो सिंध में हडल्स क्यों आते हैं? NFC की बात करो, PFC की बात करो, पानी आता है, सैलाब आता है, इनकी ज़मीनें नहीं ख़राब होती जो असम्बली के अंदर बैठे हुए हैं, लेकिन उस गरीब की ज़रूर ज़मीन तबाह होती है जो बेचारा असम्बली में नहीं आता। जिनके वोट से हम आते हैं असम्बली के अंदर, एक तरफ साइन कर रहे हैं, दूसरी तरफ इनको अपने लोगों को कहा जा रहा है जी एहतजाज करें। वफाक में इत्यादी होने के बावजूद तव्हां पंहिंजी सिंध जे अवाम जे लाइ हक़ूक़ नथा वठी सघो, पोइ तव्हांखे सिंध में हुकूमत करण जो को हक़ कोन्हे। पोइ तव्हांखे हक़ ई न आहे कि तव्हां सिंध जे अवाम जो दिफ़ा कयो। इहो सिंध जी अवाम तव्हांखे वोट ॾींदी आहे, चोथों टेनवर तव्हांजो आहे। अगरि अॼु बि सिंध जी अवाम पाणी जे लाइ, रोज़गार जे लाइ, सेहत जे लाइ तरसनि पिया तो पोइ वाकई तव्हांखे सिंध में हुकूमत करण जो हक़ न आहे। साजिश करने वाले भी ये खुद हैं और उसकी मुखालफत भी खुद ही करने के चाहते हैं। अब लेकिन अवाम को बेवकूफ़ नहीं बना सकते। अवाम ये पूछती है कि अगर आप वाकई में उस साजिश के ख़िलाफ़ हैं जो ऐवान सदर में बनाई गई है, सिंध के मफादात के ख़िलाफ़ इरसा एक्ट में तरमीम करके सिंधु दरिया पर 6 नए कैनाल बनाने के लिए, तो सिंध असेंबली में पीपल्स पार्टी के अरकान ने सदर के इस्तीफ़े का डिमांड क्यों नहीं किया? उनको तो चाहिए था ना कि जो सिंध के ख़िलाफ़ साजिश हुई है, जिसकी इन्होंने सिंध असेंबली रेजोल्यूशन के तहत जो है वो रद्द किया है। बात यह है कि इरसा एक्ट में तब्दीली सिंध के लिए एक समझें कि ज़हर कातिल है। सिंध ज़रात यहाँ पर तबाह पहले ही हो रही है, सैलाब ने लोगों की ज़िंदगियाँ अजीरन कर दी हैं और
बारिशों ने, और मवेशी मर गए हैं, लोगों की ज़मीनें तबाह हो गई हैं, घर डूब गए। मज़ीद पानी कम हुआ, जो पुछड़ी है, टेल है, वहाँ पर आप पता है कि लाखों एकड़ ज़मीन जो है बंजर हो गई है, समंदर ऊपर आ रहा है। तो अगर पानी कम हो गया तो कराची शहर में भी साफ़ पीने का पानी नहीं रहेगा। ये पूरा सिंध जो है वो तबाह बर्बाद हो जाएगा खुदा न खास्ता। तो इसके ख़िलाफ़ हम मुत्तहद होकर खड़े हैं, और मुझे खुशी है कि पूरा सिंध आज मुत्तहद है। और अगर सिंध मुत्तहद होगा, जैसे पीर साहब पगड़ा कहते हैं, मुत्तहद सिंध मजबूत पाकिस्तान। ये पानी आहे एकाने ठाह उनजी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। जेकॾहिं पाणी न आहे त कुझु न आहे। पाणी हूंदो पाकिस्तान में हूंदो, कराची भी हूंदी, सिंधी माण्हू बि हूंदा, सिंध जी धरती बि हूंदी, ज़मीन बि हूंदी। असां सॼी सिंध जे आवाम खे अपील था कयूं, हाणे मसलियतुनि जो वक़्तु कोन्हे, मुफ़ाहिमतुनि जो वक़्तु कोन्हे, मुनाफ़क़तुनि जो वक़्तु कोन्हे। हाणे उथो, जागो, सिंध बचायो, सिंधु दरिया बचायो। असीं ही मुतालबो था कयूं त फौरी तौर ते ही जेको तव्हां एक्ट में तरमीम करे 6 कैनाल कढण जी ॻाल्हि कई आहे, या जेका सिंध जी 13,48,000 एकड़ ज़मीन आहे, जेका तव्हां ग्रीन पाकिस्तान जे नाले ते जेको आहे त माना उन ते धाड़ो हणी कब्ज़ो करणु चाहियो था, फौरी तौर ते इहे फ़ैसिला पंहिंजा वापसि वठो। ॿी सूरत सिंध यूनाइटेड पार्टी समेत ही जेके बि सिंध जा साञावंदा आहिनि उहे सरापा एहतजाज आहिनि। साईं, पाणी जियापो आहे, पाणी इंतिहाई ज़रूरी आहे हिन दौर में, जंहिं दौर में ही असांजा सियासी माण्हू पाणी ते वेही नोटिफिकेशन जे ज़रिए सिंध जे मथां जेका वार करे रहिया आहिनि, 6 कैनाल कढी रहिया आहिनि, इन जी असां पुरज़ोर लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। इहो आम मसइलो न आहे, हीअ जियापे जी जंग आहे सिंध खे खंडर करण जी, ऐं ग्रीन पाकिस्तान जे नाले सां चवनि था त इहो पंहिंजो मुहिम आहे जंहिंजे हवाले सां 6 कैनाल निकिरंदा, जंहिंजो जेतिरी मज़म्मत कजे उहा घटि आहे। सिंध जा पाणी खपाए थो, सिंधु दरिया ते 6 कैनाल कढे थो, असां हिन जी मज़म्मत कयूं था। STP रुगी मज़ामत न, इन जे ख़िलाफ़ मज़ामत बि कंदी। सभु जेके बि क़ौमपरस्त पार्टियूं, जेके दरिया बचाव में वफ़ाक़ी पार्टियूं बि असां सां गॾु आहिनि। अमड़ कर दुआ ऐं सिंधड़ीअ ते सिर ॾियां, आ धारिया पंहिंजे धरतीअ ते कीअं अखियुनि सां न ॾिसां, ओ वॾड़ो थी मबड़ा, ओ दुश्मन सां न देश में। ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव प्रोग्राम, उन सां को असांखे एतिराज़ कोन्हे को, पर सवाल इहो थो पैदा थिए त छा सिस्टम जे अंदरि उहो पाणी मौजूदु आहे जो तव्हां ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे तहत 6 कैनाल कढो था, थर कैनाल जो नालो ॾियो था, रेणी कैनाल जो नालो ॾियो था, या ॿिया न जेके कैनाल कढो था, उन्हनि खे पाणी किथां ॾींदो? सिस्टम में पाणी मौजूदु न आहे, सिंध जो हारी तबाह थींदो, सिंध जो किसान तबाह बर्बाद थींदो, सिंध जूं ज़मीनूं अॻे ई समुंड तबाह बर्बाद करे थो, गड़काए थो, त पाणी तव्हां किथे आणींदो? असां भरपूर हिन जी मज़म्मत कयूं था, असां चिता ॾियूं था। जेकॾहिं इहो फिलफोर जेका तरमीम कई वई आहे या कहण जेका साज़िश रचाई वई आहे उनखे वापसि नथो वरितो वञे, त असां भरपूर समूरे सिंध में जीअं सभु पार्टियूं कठे कयूं आहिनि, असां भरपूर एहतजाजी तहरीक हलाईंदासीं। ख़बर आहे सिंध जे पाणी ते अॼु खां धाड़ो न आहे, 47 खां धाड़ो आहे, 50 दरिया विकिणी छॾिया, वरी बि ज़बरदस्ती असांजे पाणी खे खणे पियो। हाणे हिननि ग्रीन पाकिस्तान जे नाले सां हिकिड़ो 48 लख एकड़ ज़मीन जो ऐलान कयो आहे, जॾहिं त सिंध जूं ज़मीनूं हज़ारे लख एकड़ अॻे बजर आहिनि, कंहिं बि शाखनि ते वाराबंदियूं आहिनि, पोइ बि पाणी सिंध जे 6 वाह कढिया था, किथां छा वाह कढंदव? सिंध जे ज़रा धड़ाधड़ धाड़ो आहे, असांजे सिंध खे सुकाइण जो मनसूबो आहे, सिंध जे माण्हुनि खे दर बदर करिणो आहे धरती तां, इहो तमामु ख़तरनाक मनसूबो आहे, असां सख़्तु मज़म्मत था कयूं। ये बात दुरुस्त है कि सिंध के पानी के ऊपर डाका है और सिंध के लोगों को एतमाद में लिए बगैर एक कैनाल से निकालने का जो फैसला किया गया, क्योंकि सिंध का पानी वैसे भी कम है, इससे सबसे बड़ा नुकसान लोअर सिंध को होगा कि उसका पानी पहले ही बहुत कम था, जिसकी वजह से लोअर सिंध की फसलें ख़राब होती थी और वहाँ का ज़मींदार घाटे में रहता था। अब इसके बाद उसको पानी बिल्कुल नहीं मिल पाएगा, जिसकी वजह से वहाँ पर जो है वो खुश्क साली शुरू हो जाएगी और उसकी वजह से लोगों का जीना मरना जो है वो पानी पे खड़ा है। तो ये ज़िंदगी और मौत का मामला है, या तो तमाम सियासी लोगों को एतमाद में लिया जाता, बकौल कुछ दोस्त कहते हैं कि ये कालाबाग डैम से भी बड़ा मामला बनता है, तो अगर ऐसी सूरत हाल डेवलप होती है तो उसका नुकसान क्या होगा? पूरा सिंध और ख़ास तौर पे
पूरे सिंध का भी मामला है और साथ कराची का भी मामला है कि कराची का पानी जितना कम है अभी, मज़ीद कटौती हो जाएगी उसमें। तो कराची को वैसे ही पानी टैंकरों से देना शुरू किया हुआ है आपने, तो फिर पानी कराची में गायब ही हो जाएगा। तो इसलिए इस पर बहुत ज़रूरी ये है कि कौमी सेंसस बनना चाहिए और इस पर जो है वो डायरेक्टली काम नहीं होना चाहिए। तमाम लोगों को, स्टेक होल्डर्स को जो है वो लिया जाए, ऑन बोर्ड लिया जाए और फिर इस पर जो है वो कुछ जो फैसले करने किए जाएँ। दरियाए सिंध की मज़ीद कटौती जो है वो काबिल बर्दाश्त नहीं है, इसलिए कि वो सिंध की ज़िंदगी है, लाइफ लाइन है, उसको तोड़ने नहीं दिया जाएगा। इसलिए हम इसके लिए एहतजाज भी कर रहे हैं और हम चाह भी रहे हैं कि इसको जो है वो मिलजुल के आप मामलात को हल करें, वरना बसूरत दीगर यहाँ पर एहतजाज बढ़ता जाएगा और हम ये काम नहीं करने देंगे। इन्हीं जो बिल पास किया उन असां सख़्त अल्फाज़नि में मज़म्मत कयूं था। जेके 6 केनाल ठहंदा उन खां पोइ त सिंध जो अॻमी हाल बुरो आहे, बचंदो सिंध में छा। असां इन ॿियो वरी बि बिल जी तव्हां जेके अमीर जे तवसु सां मज़म्मत कयूं था ऐं इन ज़ालिम हुकूमत खे चऊं था त पंहिंजो हीउ बिल वापसि वठनि। छो त सिंध जो माण्हू जेको आहे सिंधू दरिया ते को बि केनाल, को बि बैराज जे क़बूल न कंदो। 6 बैराज ऐं 6 केनाल जेकॾहिं निकिरी विया सिंधूअ में, ग्रेटर थर केनाल निकिरी वियो, चश्मा लिंक केनाल निकिरी वियो ऐं ॿिया केनाल निकिरी विया, त पोइ सिंधूअ में पाणी ई कोन बचंदो। हे जेके असांजा लाड़ जा ज़िला अॻिमें ख़ुशहाली जो शिकार आहिनि, इन जा माण्हू काॾे वेंदा। तंहिंजे करे इहो असां सम्झूं था त सिंधू असां बि जीआपे जो हिकिड़ो वसीलो आहे। असां पंहिंजे जीआपे जो वसीलो में कंहिंखे बि हथ चुरान करणु न ॾींदासीं। जेके 6 केनाल सिंधू दरिया ते आंदा विया आहिनि, ग्रीन पाकिस्तान बनाइण जो नारो ॾिनो आहे, जंहिं ते असां वक़्तु सख़्त मां सख़्तु मज़म्मत कयूं था। असां मुतालबो कयूं था त ग्रीन पाकिस्तान न खपे, असांखे सिंध खपे ऐं सिंध आबाद खपे। ग्रीन पाकिस्तान जे नाले सां सिंध खे बंजर बणाइण जी साज़िश कई वञे, जंहिंजे लाइ अॼु सॼी सिंध में एहतजाज आहिनि ऐं हीउ ओसी ताईं जारी रहंदो जेसि ताईं हे पंहिंजो मोकिलियल तोहफ़ो ग्रीन पाकिस्तान वापसि न वठंदा। नाज़रीन, इरसा एक्ट तरमीम ऐं सिंधू दरिया ते 6 केनाल ठाहिण ख़िलाफ़ अॼु सियासी, समाजी ऐं क़ौमपरस्त धुरियुनि सां गॾु मज़हबी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि तोड़े वकीलनि तरफ़ां जेको आहे सो एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। तक़रीबन 11 जेके पार्टियूं आहिनि, अॼु उन्हनि जो एहतजाज आहे। अॼु हर सिंध जे हर ज़िले हेडक्वार्टर ते एहतजाज हुयो, जेको हितां बि कराची डिवीज़न तरफ़ां कयो वियो आहे, जंहिंमें अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई आहे। उन्हनि जा कारकुन हुया। असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे उन्हनि अॻुवाणनि सां। उन्हनि जो चवणु आहे त इरसा एक्ट जेका तरमीम आहे उनखे हू नथा मञनि। कॾहिं बि सदर पाकिस्तान खे इहो अख़्तियार न आहे त हू इरसा एक्ट तरमीम ते का सही करे, इरसा जे मामलनि में हू का मुदाख़लत करे। उन्हनि जो चवणु आहे त हिकु तरफ़ पीपुल्स पार्टी सिंध में जेका आहे उहे रिथाऊं जमा कराईंदी पई वते त पाणी कोन्हे, ॿिए तरफ़ 6 डैम जेके आहिनि उहे ठाहिया वञनि पिया, जंहिंखे रद्द कनि था। हिन वक़्तु सिंध में पाणी कोन्हे, को परेशानी वारी हालत आहे। जॾहिं बि ॿोॾ अचे थी त उन में सिंध खे ॿोड़ियो वञे थो ऐं उन्हनि सियासी जेके अॻुवान आहिनि, जेकी उन्हनि जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, वज़ीर आहिनि, उन्हनि जा जेके आहिनि फसल बि बची वञनि था, ग़रीब माण्हुनि जा घर ॿुॾी वञनि था। उहो बहानो बणाए करे डेम ठाहे वञनि था, पर कॾहिं बि अहिड़े क़िस्म जे डेमनि खे हू क़बूल न कंदा। जेकॾहिं पाकिस्तान पीपुल्स पार्टी या सदर पाकिस्तान इहो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कराची डायरी जे अॼोके प्रोग्राम में पंहिंजे मेज़बान बशीर संजराणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भर।